बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। सही सिपारो नंबर 30 या जुज़ नंबर 30 अम सिपारो पढ़ूं था पिया। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ही लास्ट टाइम रुको जी निशानी ते ॻाल्हायोसीं, हुन में सूर बकर जो ज़िक्र कयोसीं 3 आयतुनि जो, पर ही सूर बकर जो आख़िरी 2 आयतूं आहिनि। हिन लाइ नंढी स्लाइड ॾिनी त हिन जी वॾी अहमियत आहे। असांखे रोज़ राति जो सुम्हण खां पहिरीं घटि में घटि हिकु भेरो पढ़णु खपे ऐं इन ते हमेशगी हुजणु खपे। इहो वॾो फ़ाइदे वारो आहे। साईं हिकिड़ो मिंट थो लॻे जेकॾहिं यादि अची वञे त, पर हिननि में वॾियूं वॾियूं बरकतूं आहिनि, वॾा ख़ज़ाना आहिनि, वॾो क़ीमती शइ आहे जेके एक्सप्लेन नथो करे सघिजे ईअं झट घड़ी में। बहरहाल इहो आहे त इन जी प्रैक्टिस करणु खपे इंशा अल्लाह ताला। अॻिते हलूं था पिया। हिते मुज़कर मां मोनिस करण जे लाइ जेको ज़मीर थींदो आहे उहो, या माना ज़मीर मुतसिल हुजे, अटैच्ड प्रोनाउन, ज़मीर माना प्रोनाउन, उहो ऐं ॿियो इस्म, 2 ॻाल्हियूं। ही इस्म आहे। इस्म को बि नालो आहे जेकॾहिं मैस्कुलिन, जेकॾहिं मुस्लिम चइबो, मोमिन चइबो, सालिह हूंदो, काई बि शइ जो नालो आहे न, उन जे आख़िर में हीअ ता मरबूता ईंदी, हीअ माना उहो फेमिनिन आहे। क़ुरान पाक में जिते बि ॾिसंदासीं माना फेमिनिन आहे। मुस्लिम मुस्लिमा, मोमिन मोमिना, सालिह सालिहा, इहो 3 असांजा नाला आहिनि। इन हिसाब सां असां यादि कंदा था हलूं त ता आख़िर में ईंदी, हिन जे त इहो फेमिनिन थी वेंदो। ॿी ॻाल्हि इहा, अरबी में असां ॾिठोसीं अटैच प्रोनाउन पढ़ियासीं, हू हुम, कई, कुम, ना, सिंगुलर प्लूरल, इहो सॼो मैस्कुलिन आहे। हाणे हिनखे सिंधी में थी चवंदो हुन जो, हुननि जो, तुंहिंजो, मुंहिंजो, तव्हांजो, असांजो। तमामु सिंपल पॉजिटिव नाउन आहे। का बि शइ मैस्कुलिन लाइ, ठीकु आहे न साईं, माना मुज़कर लाइ। हिन में हिकिड़ो लफ़्ज़ आणियूं, इस्म आणियूं, रब। किताब चई सघिजे थो पियो, क़ुरान चई सघिजे थो पियो, घर चई सघिजे थो, काई ॻाल्हि चई सघिजे थी, गाॾी आहे, काई बि शइ। हाणे रब जॾहिं आणियूं था पिया त हे थींदो रब, हिन सां मिलंदो त हीअ हा आख़िर में थी अचे, रब्बुहु। ॾिसो था, रब हिते पहिरियों लिखबो हेॾो, रब्बुहु, रब्बुहुम, रब्बुका, रब्बी, रब्बुई न थींदो, रब्बी। इन जो अलॻि कानून आहे, उनखे छॾूं था। पर छा थींदो, रब्बुहु, रब्बुहुम, रब्बुका, रब्बी, रब्बुकुम, रब्बुना। हाणे इनखे सिंधी में छा थींदो, हीअ आहे अरबी में जीअं रब पहिरियों थो अचे न, सिंधी में रब आख़िर में, साॻिए लफ़्ज़ आहे इहो। हुन जो, हुननि जो, तुंहिंजो, मुंहिंजो, तव्हांजो, असांजो। अॻ में छा हो, हू हुम गॾु हुया, कई गॾु हुया, उहे मिसाल न। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही सभु हिन खे टेबल में रखियो आहे, ॾाढी आसान रहंदी इंशा अल्लाह ताला। त छा थींदो, हुन जो रब, रब्बुहु, हुननि जो रब, रब्बुहुम, तुंहिंजो रब, रब्बुक, मुंहिंजो रब, रब्बी, तुंहिंजो रब या तव्हांजो रब, रब्बुकुम, असांजो रब, रब्बुना। ॻाल्हि तमामु सवली ॻाल्हि। ही एग्ज़ैक्ट पैटर्न आहे अरबी जो तर्जुमो सिंधी में, एग्ज़ैक्ट पैटर्न। तव्हां ॾिसो त असां जेकॾहिं चऊं हुन जो रब सिंधी में, हुन जो रब, रब ऑब्जेक्ट आहे न, माना का शइ आहे, नालो आहे कंहिं शइ जो न, हुन जी कुर्सी, हुन जो रब, हुन जो रसूल, हुन जो क़ुरान, उहो ऑब्जेक्ट आहे कंहिंजो, हुन जो। हुन को माण्हू आहे, को सब्जेक्ट आहे जंहिंसां इहा शइ तालुक रखे थी पई। हिकिड़ो सब्जेक्ट आहे, हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे। त सिंधी में जॾहिं असां चऊं था पिया त सब्जेक्ट जो पहिरियों इस्तेमालु कंदा आहियूं, ठीकु आहे न। हुन जो रब, अख्तर जो रब, सुलेमान जो रब,
रशीद जो रब, नाइम जो रब, या हुन जो रब ॻाल्हि साॻी आहे। हुननि जो रब रशीद जो, असांजो क्लास वारनि जो रब। हाणे जेकॾहिं थींदो क्लास वारनि जे बजाय असां यूज़ कयूं प्रोनाउन त रब्बुहुम, हुननि जो रब। सिंधी में थींदो हुननि जो रब, ऐं अरबी में लिखबो कीअं, रब्बुहुम। रब पहिरियों ईंदो, हुम पोइ ईंदो। सिंधी में हुननि जो पहिरियों आयो, रब पोइ आयो। इहो रब विच ते आहे, हेॾो सिंधी हेॾो अरबी। हिन में रखोसि, हिन खाने में रखोसि, या हिन खाने में रखो, ईअं थींदो इहो जुमिलो मुकमल। कमाल ॾिसो था, कमाल कमाल इहो आहे, हिन में त अञा घटि आहे। ॿिया लफ़्ज़ सां चऊं जेकॾहिं अरबी में एॾो माना मुनज़िम लफ़्ज़नि जो हिकिड़ो स्ट्रक्चर आहे, त तव्हां उहे घटि में घटि अखरनि में हिकिड़ी शइ चई सघो था पिया। हाणे रब हू तव्हां चवंदव, हिते त घणा लॻा पिया आहिनि हिते, ठीकु आहे न। हीअ रब रब त हिते ई ईंदो त हीअ माना अखर नंबर साॻिया थिया। हाणे हुन जो हिकु अखर, ॿियो अखर, टियों अखर, चोथों अखर, इहे 5 निशानी। अञा हिननि ते निशानी कोन्हनि खणी, ठीकु आहे, पर छड़ो अखर था ॾिसूं, छड़ो 1 2 3 4, जॾहिं त हिते हिकिड़ो अखर। कमाल न आहे साईं, हे रब ऐं हू, ही घणा रब जा अखर त साॻिया ई आहिनि, 1 2 हिन में बि, हिन में बि। हिते हू हिकिड़ो अखर आहे, उन जे लाइ सिंधी में असांखे 1 2 3 4 अखर था खपनि। अहिड़े ई नमूने सां अरबी में जिते ॾिसंदव तमामु सवलो, सिखणु तमामु सवलो आहे, तमामु सवलो सिखणु आहे इंशा अल्लाह ताला। हिकिड़ी चार्ट इहो थियो। अॻिते हलूं था पिया सिंगल ऐं प्लूरल जो। हुन जो रब जेकॾहिं चवंदासीं काई मितशीदी, त रब हू इहो थींदो मैस्कुलिन जो हिते। ऐं छड़ो हिन जी ॻाल्हि, हिकिड़ी ॻाल्हि त प्लूरल जी नथा कयूं। ऐं जॾहिं औरत मोनस लाइ ईंदो त चवंदासीं हिन जो रब। मोनस लाइ छा थींदो, हिन जो रब। जॾहिं हिन जो रब चवंदासीं त इहो हा थी वेंदो, रब हा। हू मूं छा थी वियो, हा थी वियो सिंगल पर्सन लाइ, थर्ड सिंगल माना वाहिद, थर्ड पर्सन, ठीकु आहे। हू मूं हा थी वियो माना हुन जो रब जे बजाय हिन जो रब, माई जो रब। हेॾा सलमा जो रब, अक्सा जो रब, जंहिंजो ठीकु, हुन हिन जो रब, ही रब विच थी। साॻे नमूने सां पैटर्न। हुन खां अॻिते हलूं, जीअं मिसाल असां कहिड़ा खणी ईंदा हुआसीं, या को 2 3 क्लास में करे आया आहियूं। रब्बुहु रब्बुहा, दीनुहु दीनुहुहा, किताबुहु किताबुहा। ठीकु थियो, हलूं अॻिते। हलूं था पंहिंजे हिन ते, सूरह अल बुरूज ते। सूरतुल बुरूज नंबर कवा 85, मकी सूरत। आयतूं पढ़ंदासीं 1 खां 7 ताईं। ऐं सिखबो छा, असहाबुल उखदूद। इहा ॻाल्हि हिकिड़ो किस्सो आहे, इहो वॾो अहम किस्सो आहे, हिनखे ॾिसबो इंशाअल्लाह। रिवीजन थोड़ी। 81 नंबर सूरह तकबीर, 82 अल इन्फितार, 83 अल मुतफिफीन, 84 अल इंशिकाक। हिते कीअं थी हले, इज़ा शम्स कुव्विरत, इज़ा समाउन फतरत, ही वेलुल मुतफिफीन। हीअ वरी विच ते डिफरेंट हुयो, पर अॻिते हलंदासीं त इज़ा समाउन शक्कत, इज़ा शम्स कुव्विरत, इज़ा समाउन फतरत, इज़ा समाउन शक्कत। ही सिज जे लाइ हिकिड़ी सूरत आसमान जी, ॿी आसमान जी। 5 ते अचूं था पिया त पोइ कहिड़ी थींदी उहा, हीअ ओ हीअ 85, 84 हीअ ई न, 85। वरी आसमान जो कसम, बस समाए। हिते आयो इज़त समाए, जॾहिं थींदो, जॾहिं थींदो, जॾहिं थियो, टिनी में। हिन 85 में छा थो चए, बस समाए। 86 में अॻिते हलंदासीं, सूरह तारिक जेका ईंदी, उन में बि बस समाए आहे। वल जिते बि ईंदो आहे माना शुरू में हीअं ईंदो, कसम आहे। वल असर ते मिसाल ॾियणु सवलो आहे, वल असर माना कसम आहे न। वल बि कसम आहे, त हिते कसम कहिड़ो आहे, बस समाए, हिते बि बस समाए। हीअ नंबर आहे 85, असां इहा था ॾिसूं, हीअ 85 सूरह अल बुरूज। वरी कीअं आयासीं, 78 अन-नबअ, 79 अन-नाज़िआत, 80 अबस ऐन अबस, 80 अत-तकवीर, 82 अल-इन्फितार,
83 अल मुतफ़िफ़ीन, ये लफ्ज़ असां यादि करणु खपनि। अल मुतफ़िफ़ीन 84 नंबर अल इनशिक़ाक़, ऐं हाणे कहिड़ी आहे अल बुरूज 85 नंबर। मक्की सूरत, हिकिड़ो रुकू 22 आयत। ही गुज़िरियल लेसन में असांजो सूरह बक़रा ते मां मिसाल खणी आयोसि रुकू जी निशानी जे लाइ। उन में क्वेश्चन थियो, उन खां पोइ मां वरी शीट ॿीहर ठाही, सूरह यासीन शरीफ़ इहा खणी आयुसि। हिन रेफरेंस सां जेका असां शेयर कई हुईसीं, हिन खे सिखूं था पिया अॼु जेका असां पाण पढ़ूं था पिया उन हिसाब सां। कहिड़ी था पढ़ूं पिया? सूरह अल बुरूज। हिन में छा लिखियलु आहे? पहिरीं पहिरीं हिते आयातुहा, माना सूरत में कुल आयतूं जॾहिं असां ॾिसूं था, छा लिखियो पियो आहे? आयातुहा 22। 22 छा आहिनि? इहे आयतूं आहिनि। सूरत में कुल आयतूं घणियूं आहिनि? 22। ही नंबर जेको आहे न, इहे माना सूरत में कुल आयतूं आहिनि। उन खां अलावा जेको ही नंबर आहे उहो हिकु इहो रुकू ॿुधाईंदो आहे, हिकिड़ो रुकू आहे। पर लिखियलु छा आहे हिते? रुकू हा। इहो आयातुहा ऐं रुकू हा, इहो छा आहे? आयतूं त लिखियलु नथो थी सघे न सिंधी में। अरबी में छा था चवनि? आयातुहा। आयातुहा जो मतिलबु छा आहे? इहे ॿई ॾिसो असां सिखी आयासीं न त इहे मुअनिस आहिनि। हा जंहिंमें ईंदो उहो मुअनिस आहे। लफ़्ज़ कहिड़ो आहे? हिकिड़ी आयत खे छा चइबो? आया, ऐं उन जो जमो छा थींदो? आयात। आय कीअं पढ़िबो आहे? जॾहिं ता सुकून अची वेंदो आहे त ईअं बि करे सघे थो। आय, हिकिड़ी आय, उहो एक्चुअली आयतुन आहे। आयतुन इस्म आहे न, तुन लिखबो आहे इस्म खे, पर जॾहिं असां उन ते रुकबा आहियूं त असां उनखे साकिन करे सघंदा आहियूं। त इन करे असां थोरो आयतुन जे बजाए असां चवंदा आहियूं आया। आय हिकिड़ी आया, आयतूं, आयात, आयात हा न आहे, आयात आया। प्लूरल छा थियो? आया माना आयतूं। जॾहिं आयात हा थींदो त माना हिन जूं आयतूं। अहिड़ी नमूने सां रुकू अत हा जॾहिं थींदो, हिन जा रुकू। रुकू अत हा माना हिन जा रुकू घणा आहिनि? हिकिड़ो आहे। माना हिन सूरत जी ॻाल्हि थो करे। आयात आहे हिन सूरत जूं आयतूं 22, रुकू आहे हिन रुकूअ जा रुकू हिकिड़ो। ठीकु थियो। उन खां पोइ आख़िरी हिन जी जेका आहे या आयत आहे, उहा आहे बल हुआ क़ुरान मजीद फी लोह महफूज़। हिते 22 नंबर आहे, ऐं मथां लिखियो पियो आहे। हेॾो हिनखे एक्सलेंट करे थो पियो त ऐन जे अंदरि 22 आहे, मथे हिकु, हेठि 10। इहा निशानी छा थी ॿुधाए? हिकु 22 10। हिन ते थोरो तकिड़ो हलूं था पिया। 22 जेको ऐन जे अंदरि नंबर लिखियलु हूंदो उहो रुकूअ में आयतुनि जो तइदाद आहे। माना हिन रुकूअ में आई हिकिड़ो रुकू, त हिन हिकिड़े रुकू में घणी आयतूं आहिनि? 22। उहे ॿुधाए थो। ठीकु थियो। जिते रुकू जी निशानी ईंदी, माना जिते रुकू ख़तमु थींदो आहे, माना उते रुकू जी निशानी जॾहिं ईंदी आहे, उन में अंदरि नंबर ईंदो आहे। उन में आयतूं असां घणियूं पढ़ी आयासीं या घणियूं आयतूं उन में आहिनि। मथूं नंबर छा ॿुधायूं त सूरत जो काउं रुकू आहे। ही सूरत जो पहिरीं रुकू आहे, हिन में आई हिकिड़ो। पर जेकॾहिं हिन में 2 रुकू हुजनि हा, त ॿियो जॾहिं रुकू अचे हा, उन ते मथो 2 लिखियो पियो हुजे हा। ठीकु आहे। पर छो जो हिन ॿियो रुकू आहे कोन, इन करे सूरत जो रुकू ई हिकिड़ो आहे। वरी हलूं था पिया हेठि। 10 नंबर जेको आहे उहो हिते ही नंबर लिखियो पियो आहे न, इन जो मतिलबु आहे जुज़ जो रुकू नंबर। माना जुज़ असांजो शुरू किथां थियो? सूरह अन-नबअ खां थियो। उन खां पोइ असां पढ़ियोसीं 78, 79, 80, 81, 82, 83, 84। 84 सूरतूं असां पढ़ी वियूं। माना 1 2 3 4 5 6 7 सूरतूं पढ़ी विया आहियूं। 8 नंबर सूरत असांजी हले थी पई न। जेका 8 नंबर सूरत आहे हीअ हिन सिपारे जी, उन में रुकू नंबर हे 10 आहे। मक़सदु चवण जो इहो आहे त सिपारो शुरू थियो अन-नबअ खां। अलाए कहिड़ी सूरत में केतिरा रुकू आहिनि भला थो ॼाणे, पर जॾहिं हीअ सूरत अची ख़तमु थी आहे, हिन रुकू में जेको हिकिड़ो रुकू आहे, इहो 10 रुकू आहे हिन सिपारे जो। 30 सिपारे जो 10 रुकू आहे इहा सूरत। ठीकु आहे। हलूं था पिया। चवे छा थो? वस्समाइ ज़ातिल बुरूज।
बुर्जन वारे आसमान जो कसम आहे आसमान जी ॻाल्हि पर हिन में अल्लाह पाक जी ॻाल्हि बि आहे जॾहिं आसमान फाटंदो जॾहिं छिलबो जॾहिं ॻड़ो थींदो जॾहिं टुटंदो जॾहिं दरवाज़ा थी वेंदो जॾहिं किरंदो पननि वांगुरु ईअं न जॾहिं अल्लाह पाक आसमान जो कसम जिते खयो आहे उते आसमान जी का हिकिड़ी वॾी ख़ूबी ॿुधाईंदसि का एॾी वॾी हिकमत ॿुधाईंदसि आसमान जी जेको असां जंहिंजो अल्लाह पाक कसम करे खयो आहे माना कसम इन करे थींदो आहे न त छाजो कसम था खणो छाजे लाइ था खणो माना कहिड़ी शइ खे तव्हांखे पूरो करणो आहे अल्लाह पाक आसमान जो कसम खयो आहे पर आसमान जो कसम छड़ो न आहे बुर्जनि वारे आसमान जो बुर्ज छा हूंदा आहिनि क़िलनि में बुर्ज हूंदा आहिनि क़िला ठहंदा आहिनि न क़िलनि में बुर्ज हूंदा आहिनि मथे बुर्ज मथे मथे टॉप ते हूंदा आहिनि उहे हिफ़ाज़त कंदा आहिनि हिन जी क़िले में जेके अंदरि हूंदा आहिनि उन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त कंदा आहिनि अॻे क़िला ई ठहंदा हुआ न जंहिंमें बुर्ज हूंदा हुया जंहिंमें को बि हमिलो करण लाइ पहिरीं उन्हनि खे जॾहिं हमले लाइ ईंदा त बुर्जनि मां तीर वेंदा गोला पिटी कबा मथां ॾाढो ॾुखियो हूंदो उन क़िले ते हमिलो करणु जेसि ताईं उहे बुर्ज मथे हूंदा हुया उते ई मथां जीअं न जेलनि में बि चौकियूं हूंदियूं आहिनि त चौकी जे मथां बुर्ज ठाहिया पिया हूंदा आहिनि ऐं पोइ उते पुलिस वारा पहिरा पिया ॾींदा आहिनि बुर्जनि वारे आसमान जो हिन जी वॾी एक्सप्लेनेशन असां इंशाअल्लाह ताला कंदासीं पर अॼु बि ॻाल्हि था कयूं अॻिते हलूं था पिया वल यौमिल मऊद वल यौम छा आहे यौम माना यौम माना ॾींहुं वल यौम माना कसम आहे उन ॾींहं जो मऊद वाइदे मां निकितल आहे मऊद माना जेको वाइदो कयल आहे जंहिंजो वाइदो कयल आहे मसीह मऊद न मसीह मऊद चवंदा आहिनि मसीह जंहिंजो वाइदो कयल आहे त उहो मसीह ईंदो मऊद चइबो आहे माना जंहिंजो वाइदो कयल हुजे जेको करे न जंहिं शइ जो वाइदो कयल आहे उहो वाइदे कयल कहिड़ो आहे वलियोम क़यामत जो ॾींहुं आहे बार बार इहे सूरतूं क़यामत जे बारे में आयूं पियूं अॼु अलाह पाक हिन में छा थो चए सूरत में त जेका पढ़ूं था पिया अॼु बुर्जनि वारे आसमान जो कसम आहे ऐं वाइदे कयल ॾींहं जो कसम आहे उन ॾींहं जो कसम खणंदसि ॻाल्हि कहिड़ी आहे बशाइदी व मशहूद अञा ॻाल्हि हले थी पई कहिड़ी ऐं हाज़िर थियण वारे ऐं जंहिं वटि हाज़िर कयो वञे तंहिंजो कसम आहे ॿ ॻाल्हियूं हाज़िर थियण वारे ऐं जंहिं वटि हाज़िर कयो वञे तंहिंजो कसम आहे हिनखे बि सिखणो पवंदो अॻिते हलूं था पिया क़ुतिल असहाबल उख़्दूद त खाइनि यानी खुंदक वारा मारिया वञनि या मारिया वया थी सघे थो पियो या मारिया वञनि ॿिन्ही लफ़्ज़नि में इस्तेमालु थींदो छो जो इहो मुस्तक़बिल जी ॻाल्हि थी थिए हाणे इनखे बि सम्झंदासीं अॼु ख़ासि तौर ते आयत खे अन्नारे ज़ातिल वक़ूद थोरे इन जी एक्सप्लेनेशन आहे अल्लाह पाक ही ॿ कसम खणी ठीकु आहे ऐं टियों वरी ही जेको आहे ही बि कसम जे हिन में वल लिखियल कोन्हे को पर कसम जे ई हुन में अचे थो पियो तॾहिं काफ़ी जॻहियुनि ते तर्जुमो कसम जो थियल आहे त ही टई ॻाल्हियूं माना टे कसम खणणु आख़िर कहिड़ी ज़रूरत पई आहे टे कसम थो खणे अलाह पाक ही लिका एॾी वॾी ॻाल्हि करणी आहे न जंहिंजी साबिती ॿुधाए थो जेका ॻाल्हि करणु चाहे थो पियो जेका ॻाल्हि ॿुधाइणु चाहे थो पियो जंहिंजी एक्सप्लेनेशन ॾियणु चाहे थो पियो ॻाल्हि करे थो पियो कसम सां अलाह पाक बुर्जनि वारे आसमान जो कसम आहे वैदे ॾींहं वारे जो कसम ऐं वैदे कयल ॾींहं जो कसम आहे ऐं हाज़िर थियण वारे ऐं जंहिं वटि हाज़िर कयो वञे तंहिंजो कसम आहे इहे के टी वॾियूं ॻाल्हियूं तमामु आहे छा खाइनि खुंदक वारा मारिया वञनि छो जा बाहि घणी ॿल ऐं ॼर वारी हुई पोइ छा थियो इज़ुम अलैहा कूद जॾहिं उहे उन्हनि बाहि जे खाइनि ते वेठल हुआ पोइ छा हुयो वहुम ऐं उहे अला हुया मा यफ़अलून बिल मुमिनीन शुहूद
ऐं जेके उन्हनि मुसलमाननि माना बिल मोमिन लिखे पिया न मोमिन माना मुसलमान उन ज़माने जा जेके पिया पुराणे ज़माने जी ॻाल्हि कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां अॻु में जी ॻाल्हि आहे तक़रीबन 40-45 साल में ऐं जेके उन्हनि मुसलमाननि सां ज़ुल्म थिए कयो तंहिंखे रूबरू ॾिसण वारा इनखे हिकिड़ो दफ़ो वरी पढ़ूं था पिया पोइ असां सिर्फ़ु हीअ आयत सिखंदासीं हीअ चौथी नंबर ठीकु 3 मथियूं 3 हेठियूं जेका विच वारी आहे बुर्जनि वारे आसमान जो कसम आहे ऐं वैदे कयल ॾींहं जो कसम आहे ऐं हाज़िर थियण वारे ऐं जंहिं वटि हाज़िर कयो वञे तंहिंजो कसम आहे खाहिन इन खुंदक वारा मारिया वञनि खाहिन वारा माना हिकिड़ो असहाबुल उख़्दूद असहाब चइबो आहे न जेके हुन सां संगती हुजनि या असहाबुल रस ॿिया लफ़्ज़ बि ईंदा आहिनि असहाबुल उख़्दूद कंहिंजे बि रेफरेंस लाइ असहाब खे चई सघे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब हूंदा जेके सदाईं गॾु हुजनि माना तक़रीबन खाइण वारा मारिया वञनि कुतिल मारिया वञनि छाजे करे जा बाहि घणी पल वारी हुई या सिचुएशन जी ॿुधाइजे पई जॾहिं उन इहा बाहि जे क़ाइम थी वेठा हुआ ऐं जेके उन्हनि मुसलमान सां ज़ुल्म थिए कयो तंहिंखे रूबरू ॾिसण वारा हुआ कि कहिड़ो ज़ुल्म हो कंहिंखे ॾिसनि पिया कहिड़ी बाहि हुई कहिड़ी खंदक हुई छा हुयो अचो त ॾिसो साईं जेकॾहिं असां हिनखे थोरो डिटेल में वेंदासीं न एंड वञी किथे थींदी एंड वञी उन्हनि आयतुनि माना उन्हनि सूरतुनि जे आयतुनि ते थींदी जेके पहिरीं पढ़ी आहियूं उन्हनि में सॼी एक्सप्लेनेशन आहे वरी हिते वाक़ियो बयानु कयल आहे एक्सप्लेनेशन कहिड़नि मसइला हुया कहिड़ी ॻाल्हि हुई अलाह पाक जेको हिन सूरत में जेका 84 जेका पढ़ी आयासीं इंशिका उन में आख़िर में चयो 6 में न जेको आहे आख़िर में न बल्कि 6 जी जेका आयत हुई हुन में ए माण्हू बेशक तूं पंहिंजे पालणहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण आई जो हुनखे वञी मिलंदे माना इहा हिकिड़ी ॻाल्हि बि हुन में रेफरेंस ॾेई सघबी जॾहिं सिखंदासीं त ठीकु आहे उन खां पोइ अॻिते हलूं था पिया इहो कहिड़ी हुयो या अयुल इंसान इन्नका कादिहुन इला रब्बिक क़दन मुलाक़ी माना इहो जेको वाक़ियो ईंदो न उन में बि हिन शइ जो थोरो माना मिक्सचर आहे उन खां पोइ अॻिते हलंदासीं ॿ जेके हे हुयूं या अयुल इंसान मां गर्रक बिरब्बिकल करीम हिकु आयत न हिकिड़ो मन इंसान खे सोचण ते मजबूर थी करे सिंधी में माना जेका थियल आहे ए इंसान तोखे कहिड़ी शइ धोखे में विधो आहे पंहिंजे सॻोल पालण खां हाणे इहो जेको ज़िक्र हलियो थो न डायरेक्ट रिलेटेड आहे हिन सां ऐं वरी अॻिते हली अलाह पाक चए थो 82 में हिकिड़ी आयत आहे फ़अैन तज़हबून पोइ केॾांहुं वञो था पिया हिनखे असां सिखिया आहियूं पर हिन सां रेफरेंस थी निको अचो ही इंसान हलंदो पंहिंजा कम कारियूं करे थो पियो नेठि काॾे थो वञे अलाह सां ई मिलंदो चाहे वणेसि न वणेसि बीमार आहे सिहतमंद आहे कुराड़ो आहे ॿुढो आहे जवान आहे अमीर आहे ग़रीब आहे औरत आहे मर्द आहे सभु जेके ॼाया आहिनि आख़िर में अलाह सां ई मिलंदा ठीकु पोइ छा थींदो अलिमत नफ़्स मां क़दमत व अख़रत साईं ही ॿ जेके आयतूं आहिनि न इहे असांखे पंहिंजे लाइफ में इंशा अल्लाह ताला अल्लाह सां ख़ैर करे इहे शामिल करणियूं तॾहिं सभु कुझु जी उहो ॼाणंदो जेकी अॻे मोकिलियो हुअईं ऐं जेकी पोइ थी छॾी जेके मौक़ा मिलियसि इल्मु सिखण जा इल्मु पढ़ाइण जा नेकियूं करण जा ख़िदमतूं करण जा सुठियूं ॻाल्हियूं करण जा सुठा अमल करण जा उहे ऐं जेके छॾे आयो उहो सभु ॼाणंदो हुते अलिमत नफ़्स मां अहदरत उहो हर को जी ॼाणींदो जेको अमल हाज़िर कयईं जहिड़ो किताब खणी आयो अछो खणी आयो या कारो खणी आयो जेको अछो कारो लफ़्ज़ कोन्हनि क़ुर पाक में पर मतिलबु चवण जो इहो आहे त जेको माना यानी उहो असां लफ़्ज़ क़ुर पाक जा पढ़ी आया आहियूं जेके न सिजीन अलीन सिजीन असांजे में तस्वीर रखी सही जीअं किताब जो तस्वीर कारो रंग थियल हुयो थोरो रेफरेंस लाइ सिजीन ऐं अलीन कहिड़ा अमल खणी आयो उहो उन खां पोइ जेको वाक़ियो आहे इहो खंदक जो खंदक पाण सभिनी खे ख़बर आहे खंदक कोटी नाम फ़ौजी उन खां पोइ हीअ खंदक आहे जंहिंमें बाहि बाहि या कंहिं ॿारी छो ॿारी हिन में थो अचे कुतिल असहाबुल उख़्दूद अलाह पाक इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे एॾा 3 कसम खयां थी इहो थियो छा हुयो
वो इहो सही तव्हां हिते अची थोड़ा सा ॾिसंदासीं नक्शे खे हिन में टे ज़िक्र ईंदा माना अल्लाह पाक हिते असां मुस्लमान खे क़ुरान पाक में इहा ॻाल्हि ॿुधाए थो पियो पर ज़िक्र कंहिंजो आहे इहो यहूदीन ऐं ईसाइन जो आहे हिन में काफ़ी मटीरियल आहे मां थोड़ा मुख़्तसर कंदुसि पोइ हिनखे डिटेल में वधीक ॾिसंदासीं सही इंशाल्लाह उहो कहिड़ो आहे उहो यहूदी बादशाह जो ज़िक्र आहे ज़ू नवास ठीकु आहे हाणे ॿ हिकिड़ा ॿिया असां साल ॾिसंदासीं 587 BC माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 587 साल पहिरियों ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॼकण खां पोइ 70 साल पोइ इहे ॿ दौर आहिनि इन ॿिनि दौरनि खे ॾिसबो जेके असांजा यहूदियुनि सां ख़ासि तालुक़ रखनि था पिया यहूदियुनि जी तारीख़ में कहिड़ा 587 हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पहिरीं 70 साल हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश कॾहिं थी आहे माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ 571 सालनि में माना ही जेको 70 एडी जॾहिं चवंदासीं त माना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत मुबारक खां 500 साल पहिरीं ही त 1000 साल पहिरीं थी वेंदो तक़रीबन 1100 साल माना ॿ टर्म सम्झणा आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश उन खां 587 साल बिफोर ऐं ही जेको आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश खां आफ्टर ठीकु आहे हाणे थियो छा आहे त हज़रत माना ईसा अलैहिस्सलाम खां पहिरीं जो पहिरीं ज़िक्र कयूं था पिया यहूदी इहे किनान जो इलाइक़ो जेके चइजे फ़लस्तीन पुराणो उन ज़माने जो इलाइक़ो उन्हनि जो इहो रहियो आहे इलाइक़े में काफ़ी शयूं डेवलप थी वियूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कीअं वठी विया होॾे जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो किसो थियो आहे फिरौन जो पोइ तो निकिरी करे विया आहिनि ॿ अमर पास कयो अथऊं होॾे विया आहिनि त उहो पंहिंजी जाइ ते पर हुनजो इलाइक़ो उहो जिते रहंदा हुया यहूदी 587 ईस्वी में बख्त नसर उनखे अंग्रेज़ी में जेके चवनि नेबुकदनेस्सर उहो इराक जो बादशाह हो इराक जो बादशाह माना ईअं चइजे बेबीलोनिया उन्हनि जो वॾो तमामु शहर हो बहितरीन क़िस्म जो वॾो तमदनी शहर हो तमामु दरिया फ़ुरात ऐं इहो मां इंशाल्लाह ताला नक्शा खणी ईंदुसि थोरो हिन दफ़े मूंखे इंशाल्लाह नेक्स्ट खे डिटेल में कंदासीं पियो पर ॿ टे ॻाल्हियूं हिन में थोरो ज़हन में रखणियूं आहिनि सिर्फ़ु इहे 587 587 ईस्वी में उन बख्त नसर हिन उन किनान ते जेको यहूदी या इसराइल जेको चइजे उन ज़माने में उन मुल्क ते हमिलो कयो ऐं हमिलो छा कई हिनखे नेस्तो नाबूद करे छॾी सफ़ा यहूदी ॿी अहम ॻाल्हि इहा आई त उते हेकल सुलेमानी ठहियल जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ज़माने में उते ठहियल हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ठारायो हो उन में उनजा किताब पिया हूंदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो तबरुक वग़ैरह सभु पिया हूंदा हुया उहो सभु उन तबाह करे छॾियो का शइ न छॾी उतां जेके चाकीनो जेके हिकिड़ा कारीगर वारा माण्हू सुठा यहूदी जेके हुया कमकार वारा माण्हू उन्हनि खे ग़ुलाम करे खणी वियो पाण इराक में उते पहिरियां उते ग़ुलाम थी रहिया पोइ 50-60 साल रहिया उन खां पोइ वरी को ॿियो दारा अची वियो बख्त नसर खां पोइ उन्हनि खे वरी दराम अची वियो पोइ वरी हिननि खे वापसि मोकिलियो ऐं वरी पोइ हेकले सुलेमान ॿियनि खां ठाराई ॿियो बहरहाल उहो कुझु थियो पोइ हिन में हज़रत यूशा अलैहिस्सलाम जो किसो बचे थो पियो इहो सभु थींदो आहे निशान पोइ यहूदी ते रहनि पिया जेको विच में माना मामिलो हलियो उन खां पोइ सालनि जा साल इहो पंहिंजी जाइ ते लोकल जेको बि थियो इन विच में रोमन सुल्तनत जे अंडर उहो इलाइक़ो अची वियो इराक वग़ैरह माना जेके बादशाह वग़ैरह उन्हनि खे शिकस्त ॾेई रोमन उन्हनि खे पंहिंजे कब्ज़े में कयो रोमन एम्पायर वॾी एम्पायर हुई तमामु रोमन एम्पायर जॾहिं उन्हनि खे पंहिंजे कब्ज़े में कयो त यरूशलेम बि उन्हनि वटि वियो उते हेकल सुलेमानी बि हुयो यरूशलेम चवंदा हुन शहर खे बि इसराइल जे ॿ पार्ट आहे हुनजे इसराइल ऐं यहूदा पूरो जेकॾहिं चइजे त सम्झो माना पूरो किनान चइजे फ़लस्तीन चइजे इहे इलाइक़ा ईअं ई थोरो फैलियल हुया अॼु वांगुरु फ़लस्तीन कोन्हे नंढिड़ो टुकड़ो ईअं अॻु वधियल हुया बहरहाल उहो हुननि ते रोमन एम्पायर जे अंडर अची वियो
रोमन एम्पायर जे ज़माने में ई हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी जॾहिं वलादत थी आहे उन्हनि खे माना क्रूसीफाई या उन्हनि खे सलेब ते चाढ़ण जी सज़ा बि उन्हनि यहूदियुनि ॼाराई, छो जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो अचणु उन्हनि खे पसंदि न हुयो, उन्हनि क़बूल न कयो हिनखे कभी। कुझु माण्हू जेके हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा हवारी हुन सां गॾु हुया उन्हनि ईमान आंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ऐं थोरो हुनजो दीन बि पकड़ियो उन्हनि जे करे। पर यहूदी जेके आलिम हुया उन्हनि खे इहा ॻाल्हि पसंदि न हुई। पोइ उन्हनि शिकायतूं करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ फतवा ॾेई उन्हनि रोमन खे जे हथऊं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे उन्हनि जी यहूदियुनि जी हुकूमत पंहिंजी कोन हुई, हुई रोमिन जी, माना रोमिन जी हुकूमत हुई। त हेरोड बादशाह मुंहिंजे ख़्याल में या उहो अञा ॾिसबो मां नेक्स्ट टाइम डिटेल में ॾिसंदासीं, उन खां माना सज़ा अप्रूव कराए उनखे जजमेंट कराए हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे स्लेब ते चढ़ाए छॾियो। पर ख़ुदा जी कुदरत हज़रत अल्लाह पाक फरमायो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे स्लेब ते न चाढ़ियो वियो, उनखे अल्लाह पाक मथे खणी छॾियो। वलाकिन शुभ हलो उनखे शुभ थी वियो, उन्हनि पंहिंजे हिसाब सां स्लेब ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चाढ़ियो हुयो, पर अल्लाह पाक हज़रत इस्लाम मथे खणी छॾियो। उहा ॻाल्हि थी वई हिते। उन खां पोइ जेको हज़रत माना ईसाइनि जो अक़ीदो हुजे या जेको यहूदियुनि जो अक़ीदो हुजे उहो पंहिंजी जाइ ते आहे, पर यहूदी ईसाइनि जे मुखालिफ़ रहिया। अच्छा, हाणे छा थियो आहे त कुझु वक़्तु हली करे जॾहिं यहूदी हिते रहनि पिया ऐं रोमिन जो ग़लबो हुयो, पोइ कुझु वक़्त खां पोइ यहूदियुनि खे ख़्यालु आयो त रोमिन जी हुकूमत आहे, इहा त असां पाण छो न कयूं, असां पंहिंजी शुक्र हुकूमत असांजी रही आहे, हिते वरी असांजे मथां काफ़ी अर्सो वेठा रहिया आहिनि, हाणे पाण हुकूमत कयो, पोइ उन्हनि थोरो थोरी चइनि हेठियों बग़ावत लोकल काउंट शुरू कई, ॿियो टियों कॾहिं कंहिंखे कुझु कयूं कंदा हुया, माना थोरो थोरो बग़ावत हलंदियूं पियूं। पोइ जेको बि उन्हनि कयो आख़िर रोमी जेके हुया माना कंहिं वक़्त में अची काफ़ी रोमिन खे मारियऊं कयूं, ॿियो टियों जेका कब्ज़े करण जी कोशिशि कयूं, पर छाकाणि जो उन्हनि जी सुल्तनत तमामु मज़बूत हुई, पोइ उन जेको रोम में जेको वेठो हुयो बादशाह, उन टाइटस जेको आहे उहो पंहिंजो जनरल हिकिड़ो उनखे मोकिलियईं त वञी हिन खे मोने। उहो अचे थो पियो हाणे 70 ईस्वी में, ही 587 में सफ़ा मरियामेट थी विया हुया, सभु ख़तम थी तो निकिरी चुका हुया। उन खां पोइ वापसि आया, पंहिंजो जेको इहो आहे हेकल सुलेमानी उन्हनि खे ठही मिलियो त ठाहियो। हाणे 70 ईस्वी जो आई त हुननि जेके बग़ावतूं रोमिन जे ख़िलाफ़ कयूं त रोमिन खे इहा ॻाल्हि पसंदि कोन आई, हुनजी त राया हुई न। पोइ हिन जनरल खे 70 ईस्वी में जॾहिं मोकिलियो, उहो जो आयो उहो कावड़ियो आयो, हिकिड़े ॾींहं में यहूदियुनि जा 1,33,000 यहूदी क़तल कई। 133,000 ही चवंदा आहिनि न जर्मनी हिते थिया आहिनि। उन खां पोइ नेबुकदनेज़र जेका हिननि सां कई उहा बि हिकिड़ी हिस्ट्री में आहे। 1,33,000 हिकिड़े ॾींहं में यहूदी मारिया विया। सारी ॻाल्हि आण मञूं, पोइ यहूदी क़ाबिज़ थी विया, पर टाइटस छा कयो, टाइटस चयो त निकिरो तव्हां असांजी हुकूमत में निकिरी बग़ावत करण वारा आहियो न। अच्छा, टाइटस बि छा कयो, हिननि जे हेकल सुलेमानी खे तबाह कयो। उते हिकिड़ी भित उन्हनि जी बची जेका वेस्टर्न साइड थी, माना ओलह वारी, जंहिंखे अॼु बि चवंदा आहिनि या वेलिंग वाल आहे, उते इबादत कंदा आहिनि यहूदी, उहा फ़क़ति छॾी। हाणे 70 ईस्वी में जॾहिं हिननि खे कढियईं त यहूदी पकड़िजी वियो हेॾे होॾे करे, हिनजी डिटेल बि आहे, उहो मञा ॿुधींदासीं। ठीकु आहे साईं, माना उहो पोइ तस्वीरनि सां इंशाअल्लाह सभु शइ कवर कबी। हाणे 70 ईस्वी में ईसाइनि खे माना इहो हुयो त घणो ज़ोर वग़ैरह कोन हुयो, उहे यहूदी हिननि सां विढ़ंदा, हे कुझु यहूदी सां विढ़ंदा, पर माना हिन जो नठा हलंदो रहंदो हुयो। अचे थी 320 ईस्वी हीअ,
अॻिते हलंदा अचूं त 320 में कॉन्स्टेंटिनोपल जेको आहे रोमन जो बादशाह हुयो, उन पंहिंजे हिसाब सां मुस्लमान थियो, काफ़िर जो न ईसाईयत क़बूल कई। हुनखे ॻाल्हि सम्झ में अचे त ईसाईयत सही दीन आहे, हुन ईसाईयत क़बूल कई। ईसाईयत क़बूल कई त पोइ माना हिननि जो त यहूदीन जो को कमज़ोर वक़्तु शुरू थी वियो ऐं ईसाइनि खे ताक़त अचणु शुरू थी वई। ईसाइनि खे जॾहिं ताक़त आई आहे त ही ईसाइनि जो दीन माना रोम इटली में फैलियो, पोइ अफ्रीका में आयो। अफ्रीका में जेको इहो सूडान आहे, हबश जेको ही ॾिसो न असां ही सूडानी हबश आहे, माना हिनखे सूडान चवंदा हबश, एसि ताईं फैलियो। पोइ हिनखे वरी हिते जेको बादशाह हिननि जो मुक़ररु कोई बि साईं जो हिनखे हुकुम थियो त न अञा हेॾे वञी हिते पंहिंजी जेको आहे सरहदूं वधाए। पोइ हिन हेॾो ही क्रॉस करे तो रेड सी आहे, ही क्रॉस करे यमन में हुकूमत कई। हिते माना तक़रीबन 320 340 में हिते कुझु इहो थियो। उन खां पोइ छा थियो त ही ईसाई नजरान में बि अची आबाद थिया। काफ़ी नजरान में पंहिंजी हुकूमत बाक़ाइदे क़ाइमु कयूं। पर हिते छा हुयो, हिते कुझु यहूदी पहिरियों आबाद हुया, उहे हिननि खे आबाद घणो थियणु न पिया ॾियनि ईसाइनि खे। ईसाइनि वञी पंहिंजो सेंटर हिते कुझु साल रहिया, 15-20 साल, पर हिते कमज़ोर थी विया। यहूदीन जी ताक़त वधी वई यमन में। पोइ हुननि सेंटर वञी कयो पंहिंजो नजरान में। उते माना हिनखे पूरी पंहिंजी हुकूमत आई। उहा हुकूमत में तक़रीबन जा माण्हुनि खे उहिदा बि ॾिनऊं। माना कीअं उहिदा कहिड़ा ॾिनऊं, जीअं हिकिड़ो फॉर एग्ज़ाम्पल हूंदो आहे न ख़ारिजी मामला जेको फॉरेन अफेयर्स, उनखे सैयद सॾींदा हुआ, ऐं जेके दाख़िली इंटरनल मामला आकिब सॾींदा हुया। जेको मज़हबी मामला ॾिसंदो हुनखे अस्कफ चवंदा हुया। मके जे माना मके जे जेको न जेको हरम आहे उनजे टाइप ते हुननि नजरान में उहो वॾी कलेसा बि क़ाइमु कई, त जीअं जेको इहो सॼो बिज़नेस जेको मके मुकरम में थिए त उहो बि हेॾे अचे। बहरहाल इहो थियो हिते। त हाणे ॻाल्हि हिते थी अचे, हीअ ॿी नजरान में हिननि जो सेंटर ठहियो। टाइम ॾिसो, टाइम थी वियो। ठीकु आहे साईं। त हिन यहूदी बादशाह आयो ज़ू नवास एतिरो कटर हुयो, उहो यहूदी हो। उन इहो चयो त असांजे मुल्क में जेके रहणो आहे यहूदी थी रहे, न त निकिरी वञे, रहंदो त क़तल करे छॾींदासीं। हाणे हिते माना रहण कंहिंखे मुमकिन कोन हुयो। अच्छा, ही नजरान में हिकिड़ो हूंदो हुयो, हिननि जो राहब हुयो फेमोस नाले, फेमियोस ॾाढो अलाह वारो नेक उन ज़माने में। ऐं उन हक़ीक़त करे ॾिसजे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे नबी मञे पियो अलाह जो, उहो हक़ ते हो, ईमान वारो। इहो फेमियोस उन्हनि मां हिकु हुयो। उन चयो त यहूदीन जी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको मतिलबु भले हुजे, पर तबलीग त करणी आहे न। उहो हिते लिकी अची रहियो हिते, पर बादशाह खे लिकी रहियो, छो जो ख़बर जेकॾहिं कंहिंखे पतो ईसाई ते रहियो पिया त मारे छॾींदा। पोइ ज़मानो इहो आयो जो हिते हिकिड़ो यहूदी जो वॾो माना हिकिड़ो जादूगर हुयो। हुन ज़माने में हिकु बादशाह जे उन्हनि हूंदा दरबारनि में, हुनजी उमिरि तमामु घणी वधी वई हुई, उहो मरण ते हुयो। त हुन बादशाह खे चयो त मूंखे को अहिड़ो माण्हू ॾे जो मां हुनखे ट्रेन कयां। बादशाह हिकिड़ो नंढिड़ो माना हिकिड़ो सॼे शहर मां पढ़ियल लिखियल को जवान हो, कंहिं स्कूल में या कुझु, बहरहाल उहो हुनखे ॾिनो त भई ही माण्हू आहे, टैलेंटेड माण्हू आहे, इनखे तूं सेखारियो जादू, त इहो तुंहिंजी जाइ वठंदो। उहो छोकिरो माना यंग माण्हू हुयो, छोकिरो माना नंढो न, यंग माण्हू हो। उहो उन वटि तालीम वठंदो हुयो जादूगर वटि। पोइ जॾहिं घर वेंदो हुयो त रस्ते ते इहो जेको रहियल हो न कुदरत अलाह पाक जी, जेको ईसाई रहियल हूंदो हुयो, उहो जो वेठो पढ़ंदो पंहिंजी जेका इंजील वग़ैरह न, त हे हुनजा हल्का हल्का आवाज़ हिनजे रस्ते तो लंघंदो त ॿुधंदो, त हिनखे इंट्रस्ट पैदा थियो। ॾिसां छा आहे। हिकिड़ो दफ़ो हुन वटि वियो, उन वटि वियो त हिनखे ॾाढी वेहण वणी वियो, हुन वटि हिनजी ॻाल्हियूं वणी वियूं किताब जूं। पोइ हुन सम्झायसि त असुल दीन त हे आहे, यहूदीन जो दीन हुयो यकीनन। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुयो, हुननि जो दीन हुयो, पर ॿियो नबी आयो त हाणे असांखे हुन नबी खे मञिणो आहे, उहो अलाह जो नबी आहे। हिनखे ॻाल्हि सम्झ में आई, हू ईमान खणी, हू ईमान ते अची वियो, तइलीम वठंदो रहियो, ऐं अलाह पाक हुनखे तइलीम में कामिल करे छॾियो। पोइ हिकिड़ो किसो अॻिते अचे थो पियो त बहरहाल हिकिड़ो हिनखे वक़्तु अहिड़ो आयो जो हिनखे ॿुॾ तरह हूंदी हुई, त हू बि त
जादूगर वेठो मूंखे सम्झाए थो पियो त उहो त अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, त असां सचा आहियूं, ॿिया सभु कूड़ा आहिनि। हिकिड़ो दफ़ो शहर में जॾहिं वञे पियो त टीं वॾो गोड़ आहे, कोई इहे जंगली वॾो को ख़तरनाक जानवर को आयल हो शहर जे विच में, हाणे उन खां सभु माण्हू डिगल आहे त हिनखे कढनि कीअं, जेसिताईं त कंहिं फौजनि वौजनि खे इतलाह थिए या छा। हिन कुदरत अलाह जी अलाह को दुआ कई त मुंहिंजा मौला होॾे बि सिखां थो, हेॾे बि सिखां थो। जेकॾहिं मां हिन ईसाई खां सिखां थो पियो, जेकॾहिं इन जो इल्मु, इन जो ईमान सही आहे त तूं रब आहे ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम तुंहिंजो नबी हुयो सचो, ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे त मां नंढड़ो हिकिड़ो पथर खणां थो ऐं हिनखे हणां थो, जेकॾहिं मरी वियो त पोइ माना मुंहिंजो यकीन अची वेंदो। नंढड़े पथर में ताक़त कोन्हे, हुन जीअं अची कयो त उहो जानवर ते मरी वियो। इहा साईं सॼो किसो हिन में बयानु थियल आहे, हदीस मुबारक आहे सही मुस्लिम जी, सही मुस्लिम साए 7 में हिकिड़ी आहे सही मुस्लिम, हुनजो नंबर आहे 7511। इहो मां रेफरेंस ॾींदुसि इंशाल्लाह हिते नेक्स्ट टाइम में। उन में इहो किसो बि बयानु थियल आहे। जॾहिं उहो मरी वियो त हिनखे ख़बर पइजी वियो त जेका बिल्कुलु सही आहे, पोइ त ईमान अञा पुख़्तो थियो। हुन खां अलावा पोइ हिन जी ॿियूं करामतूं बि ज़ाहिर थियूं, जीअं ईसा अलैहिस्सलाम माना कंहिंखे बीमार खे शिफ़ा रखंदो त हथ मथां त शिफ़ा थी वेंदी, पोइ हिन बि ईअं करणु शुरू कयो त हिन जी शिफ़ा थिए पई। इहा ॻाल्हि बादशाह ताईं, बादशाह हिनखे घुराए त वई तोखे किथां मिलियो, मां अलाह ते यकीन कयो आहे। हल हिनखे त बादशाह खे त कावड़ अची वई, हीउ त असांजे ख़िलाफ़ थो वञे पियो, ये तोखे कंहिं ॿुधायो आहे? हिन त हुन चयोसि ईसाई त मुंहिंजो नालो न कजांइ, पर हिन ते एतिरी सख़्ती कयो जो वीचारो नालो खणी वेठो। उनखे आलिम खे ईसाई खे घुराए बाक़ाइदा हुनखे आरे सां कटियो वियो आहे। हुन खां पोइ हिनखे 2-3 दफ़ा मारणे जी कोशिशि कई वई आहे, इहो बि पोइ डिटेल में ईंदासीं त कीअं, पर हिन माना शहीद न पिया करे सघनि। पोइ हिनखे हिकिड़ो हिन पाण ॿुधायोसि त बाबा हीअं कर, मां जंहिं रब खे मञा थो, मां उनजो अब्दा उहो नालो वठी मूंखे तूं तीर हण त मां मरी वेंदुसि। उहो कीअं भला? चई पर शर्त इहो थी त सभिनी शहर वारनि खे गॾु कर, सभिनी शहर वारनि खे गॾु कयईं त चई हाणे तूं इहो चओ त माना उहो लफ़्ज़नि पूरा उहे बि खणी अचिबा इंशाअल्लाह ताला हिते, त मां ही जंहिं रब जो बानो आहे उन रब जे नाले हिनखे तीर हणां, हुनखे तीर हणो त हुनखे शहीद थी वियो। उहो शहीद थी वियो, पर कम्युनिकेशन सॼे शहर में इहा अची वई, जेके हुते गॾु हुआ सभई, हुनखे ख़बर पइजी वई त हिन माण्हू जो दीन सही हो, जेको अलाह खे करे मञे पियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे नबी करे मञे पियो। हिन जो इहो शहीद थियणु सभु उहे जेके माण्हू हुआ उन जो फिरी वञणु, उन्हनि जे यहूदियत तो बादशाह खे कावड़ अची वई। तक़रीबन 20,000 माण्हू उहो इन खंदक में जीअरा उछलाया, उनजा पंहिंजा किस्सा ऐं जीअरा उछलाए उन्हनि खे साड़ायो। अल्लाह पाक उनजो ज़िक्र इंशाअल्लाह ताला असां इंशाअल्लाह इनखे वरी किसे खे पूरी तरह अञा खणंदासीं पिया, पूरी हिस्टोरिकल नंबरनि सां इंशाअल्लाह ताला। पर हिते ज़ूनवास हिकिड़ो यहूदी 587 BC ऐं 70 AD, इहे 3 जेके नाला आहिनि इहे हिन में तमामु अहम आहिनि। इहे ज़हन में अची वञनि त इंशाअल्लाह ताला जेको नेक्स्ट असां खणी ईंदासीं न क्रोनोलॉजिकल जेका मूवमेंट या जेका चेंजिस आयूं आहिनि या जेके हिस्टोरिकल डेवलपमेंट्स थी वञनि, इंशाअल्लाह ताला उहे असांखे वधीक सम्झ में ईंदियूं। हिन ते असां पंहिंजे सेशन असां पूरो कयूं था पिया। अलाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जेकॾहिं सिखण में का ग़लती थिया त बारकल्लाहु अली आमीन। बारकल्लाहु अली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्र। व्हाट यू से नीम साहब? सर जज़ाकल्लाह खैर, अल्लाह खुश रखे। आगे को सवाल हुजे, कंहिं दोस्त जो को कमेंट करणो हुजे